नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में खबर ॾींदा हलूं त जعलसازي ज़रिए धारिन खे ज़मीन वेकिरो करण ऐं साफ़ियुनि ते कूड़ी FIR दाख़िल करण मंशियात सरेआम हलाइण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी समेत सामुंडी पट्टी जे शहर पारां ॻाढ़ो शहर में पालारी पप खां मुख्य चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे ॻाढ़े जे मुख्य चौक ते 1 कलाक ताईं धरणो हयो वियो। इन मौक़े ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ज़िले सदस्य जलाल शाह नाथो ब्रोई जमील समो ऐं ॿिनि साफ़ियुनि अॻियां ॻाल्हाईंदे चयो आहे त ठठे ज़िले जी सामुंडी पट्टी ऐं धारिन खे जعलसازي ज़रिए झूड़ में 3000 एकड़ ज़मीन मथे जعलसازي ज़रिए ज़मीन वेकिरो करे ऐं मंशियात सरेआम हलण जूं ख़बरूं हलाइण ते धारिन माजिद सुफ़ियान जे चवण ते हक़ सच लिखंदड़ सहाफ़ी मुश्ताक लाशारी ते कूड़ी FIR दाख़िल कई हुई, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इंतज़ामिया खां मुतालबो करियूं था त सहाफ़ी मुश्ताक मिठो लाशारी ते कूड़ी FIR दाख़िल करण जी जांच करे जعलसازي खाते में मंशियात फरोश खिलाफ कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।